बाक़ी अॼु के पंध में 7.5 माइल आहिनि, तक़रीबन 20 माइल अॼु वञी थींदो पंधु। अॼु पंहिंजे प्यारे दोस्त सिंधी इनाम खे बि यादि करियां पियो, जंहिं वॾा पंहिंजो इहे पापरा पिटिया ऐं जंहिंसां असांजूं भेणियूं हुयूं गॾु, उन्हनि खे शाबस आहे। अॼु मूंखे उन्हनि जो वधीक अहसासु थिए पियो, पर अॼु मूंखे इहो बि ॾुख थिए पियो त उहे जिन लाइ लतीफ़ साईं चयो हो त पढ़ियो था पढ़नि कड़नि कीन कलूब में, पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वेतिरा। पीपल्स पार्टी सिंध जी गद्दार पार्टी आहे। पीपल्स पार्टी सिंध खे जेको लोढ़ायो आहे उहो केरु सोचे नथो सघे, ऐं केतिरियूं उन्हनि खे दुनिया जा जेके आहिनि से फंड मिलिया आहिनि, एड्स मिलिया आहिनि, पर जॾहिं अॼु वरी मां पंहिंजे प्यारे दोस्त कामरेड अमीर जान चांजो खे बि यादि करियां थो, जॾहिं हू शहदादपुर जूं घटियूं ॾेखारींदो हो पियो, शहदादकोट जूं, उहे मुंहिंजे दिलनि में आहिनि। सिंध जे इन्हनि तकलीफ़नि ऐं सूरनि खे आउं 10,000 माइल परे वेही सोचे सघां थो, ऐं उहे ॾींहं परे न आहिनि। हाणे ऐं हिकिड़े ग़रीब हारी जो पुटु उतां आयो आहे, मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु आहे त सिंधी माण्हू छा थो सोचे, पर इहे करप्ट वॾेरा ऐं करप्ट कामोरा ऐं असांजा उहे अदीब ऐं शाइर जेके अञा इहा ताईं ॻाल्हि सम्झी न सघिया आहिनि त हीअ पीपल्स पार्टी खे सदाईं कुल्हो ॾींदा आया आहिनि। इहा ई वॾे वॾी ग़लती सिंध जा अदीब कंदा आया आहिनि। इहो सिंधी अदीबनि खे सोचणु घुरिजे। हाणे ॾींहं घणा थी विया, हाणे अचो त असीं पंहिंजो रस्तो पाण नओं ठाहियूं, जेको लतीफ़ साईं असांखे ॾसियो आहे। उहो रस्तो भले अॼु मां अकेले तौर ते कंदो हुजां, मूंसां दोस्त गॾु न बि हुजनि, पर तॾहिं बि मुंहिंजो ख़ुदा, मुंहिंजो घटाई, मूं अॻे बि चयो आहे, मुंहिंजी अमड़ मूंसां गॾु आहे, उन्हनि जो रूह मूंसां गॾु आहे, ऐं केतिरनि ई दोस्तनि जूं साथियुनि जूं दुआऊं ऐं मोहबतूं गॾु आहिनि। उन करे पाण इहो ॻाल्हि ज़रूरु सोचूं त हाणे पंहिंजे लाइ पाण केतिरा इहे तकलीफ़ूं ऐं केतिरा इहे ॾींहं ॾिसंदासीं। सिंध जी जेका आहे सा ज़मीन भुॻड़नि जी मुठनि ते जेका खपाईंदा पिया वञनि, कैंटोनमेंटूं ठहंदियूं पियूं वञनि, कणिक जो फ़सुलु न पोखियो। हीअ कहिड़ी हुकूमत आहे? हीअ कहिड़े क़िस्म जी गवर्नमेंट आहे? असांजो पाणी, जेको गंदो पाणी असांजे ॿारनि खे, असांजे माइरुनि खे प्यारो थो वञे, उन्हनि जो मूंखे अहसासु आहे, छाकाणि त आउं बि हिकिड़े ॻोठ जो आहियां। मूंखे ख़बर आहे त उते जूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। उन करे यकीन ॼाणो, आउं हिकिड़ी अहिड़ी जॻह ते वेठो आहियां, हिते जेकॾहिं कुझु न करे सघियसि त पोइ किथे बि कुझु न करे सघंदुसि, पर मूं सिंध जो आवाज़ु दुनिया जे वॾनि वॾनि ऐवाननि ताईं पहुचायो आहे। ऐं इन करे तव्हां इहा ॻाल्हि ईअं न सम्झो जेके कूड़ी प्रोपेगेंडा ऐं कूड़ ॻाल्हाए थो वञे। हाणे उहो दौरु पूरो थी वियो। हाणे जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहे साफ़ ऐं सिधियूं ऐं ओपन ऐं क्लियर थी ईंदियूं। मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, सच पुछो त हीउ जेको सफ़रु मूं शुरू कयो आहे, इन में मां पंहिंजो पाण खे पियो ॻोल्हियां त मूंखे अञा वधीक छा करियां जो सिंध सम्झी सघे, सिंध मुंहिंजे दिलि खे सम्झी सघे, मुंहिंजे रूह खे सम्झी सघे। छाकाणि त मूं भिटाई पढ़ियो आहे, ऐं उहा भिटाई मूं ईअं न पढ़ियो आहे त आउं कंहिंखे मुतासिर करियां या वॾियूं तक़रीरूं करे छॾियां या हिकिड़ो उन्हनि खे एक्सप्लेन करे छॾियां, पर उन जे फ़िलसफ़े खे आउं अमली जामूं पारायां। ऐं मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो साईं भैरूमल जो लतीफ़ी शेर। उन में जॾहिं आउं ॾिसां थो त उहे ससुई, उहे थर, उहे ख़ुदि भिटाई जा पंहिंजा सूर आहिनि। हिंगलाज किथे किथे न वियो आहे उहो। पाण उन जो साईं GM साहिब बि उन जो पैगाम खणी असांखे तशरीह करे ॿुधाई। ऐं उन्हनि दोस्तनि खे आउं चवंदुसि त तव्हां जेकॾहिं वधीक अञा इन ॻाल्हि खे न सम्झो त साईं GM साहिब जो हो फ़िलसफ़ो ऐं फ़िक्र, जंहिंखे सिंध में असांजे प्यारे शहीद बशीर ख़ान कुरैशी उनखे अमली तौर ते जामूं पारायो, पर उनखे आलमी तौर ते इहो यकीन ॼाणियो। छाकाणि त मूंखे ख़बर आहे, अहसासु आहे, सिंध जा माण्हू अकेले तौर ते बेवस थी चुका आहिनि। उन्हनि खे हिसायो वियो आहे, उन्हनि खे मारियो वियो आहे, ईअं लाश उछलाया विया आहिनि। ऐं उन्हनि भेणियूं जेके सिंधी हिंदू, उन्हनि खे ज़ोरी खणी उन्हनि जो मज़हब बदिलाए थो वञे। ऐं उन खां अलावा
पर इन में वॾो ॾोह उन्हनि माण्हुनि जो आहे जेके पाण खे वॾा पढ़िया लिखिया ऐं अदीब सम्झनि था। उहे थैंक यू ब्रदर, उहे ई इहा ॻाल्हि न सम्झी सघिया आहिनि 70 सालनि में त कीअं भुट्टो साहब वॾो ज़हीन माण्हू हो, शहीद थी वियो, इहा हुनजी वॾी ॻाल्हि आहे। पर उन खां बि ग़लतियूं थियूं, वॾियूं ग़लतियूं थियूं। पर असां वटि हाणे ग़लतियुनि जी गुंजाइश न आहे। उन करे मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको असांजो पंधु आहे, इन पंध जो हिकिड़ो वॾो मक़सदु आहे। ऐं हिन पंध में जेको आऊं तव्हांखे यकीन थो ॾियारियां, अॻिते हली करे ॿिया दोस्त इहो साॻियो पंधु ज़रूरु कंदा, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कंदा, इहा यकीन ॼाणे हलो। न कंदा तॾहिं वरी आउं पंधु कंदुसि। ऐं सिंध खे दुनिया जे अंदरि अॼु खां जॾहिं कई साल पहिरीं आउं न्यूयॉर्क में आयो हुउसि, ट्रेनुनि में हलंदो हुउसि, सोचींदो हुउसि त कंहिं वॾी अख़बार में सिंध जो नालो अचे। अॼु जेको न्यूयॉर्क पोस्ट में सिंध जो नालो आयो, इहा पंहिंजी फतह आहे, इहा पंहिंजी कामयाबी आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त सिंध जो केस ज़रूरु विज़िबल थींदो। पाण जेके आहियूं से पंहिंजो मोहबत जो पैगाम आहे। पाण कंहिंखे क़तल मारणु ऐं उन क़िस्म जो न आहे। पाण पीसफुल माण्हू आहियूं, अमुन पसंदि आहियूं। ऐं उन करे पर असां ते जेकॾहिं हलां कई वई, असांखे जेकॾहिं तंग कयो वियो, त असांखे पंहिंजी धरती खे जेको आहे सो दिफ़ा करणु अचे थो। असां पंहिंजो हिकु पतौलियो ठाहींदासीं। हाणे घणो ई थियो। उन करे तव्हां इहा दिलि करियो। तव्हां ईअं न सम्झो त मां हींअर अकेलो आहियां, पर मूंखे इहो यकीन आहे त मुंहिंजा सिंध साहब, मुंहिंजो माण्हू जूं दुआऊं ऐं उन्हनि भेणुनि जूं दुआऊं ऐं जिन जा ॿाहिरि खॼी विया आहिनि, अञा ताईं किन जा 5-5 साल थी विया आहिनि, छा न उन्हनि सां थियो आहे। उहा ॾुख ऐं तकलीफ़, मां सोचियो त मां पंधु करे उन्हनि जे दिलनि ते छंडो हणां, उन्हनि खे यकीन अचे त मां उन्हनि सां गॾु आहियां। इहा ॻाल्हि तव्हां यकीन करे हलो, उन्हनि सां गॾु आहियां। ऐं ॿाहिरि मुंहिंजी कोशिशि इहा आहे त अहिड़ा लॉ पास करायां, उहे पॉलिसी मेकर, लॉ मेकर ऐं उहे जेके हिते कानून ठाहींदड़ आहिनि, उन्हनि खां अहिड़ा पास करायूं त जीअं असांजा ॿाहिरि जेके खंभिजी विया आहिनि उहे छुटनि, ऐं जेके छुटी अचनि था वरी न खपिजनि। अहिड़ो कानून पास थिए जो पाकिस्तान खे उहा ज़रूरत न थिए। उन करे पाण पंहिंजे सिंध जी ॻाल्हि खे दुनिया जे अंदरि उन ताक़त ऐं क़ुवत सां पहुचाईंदासीं। सदाईं करे जीअं सिंधु दोस्त, जीअं साईं, जीअं असांजो लतीफ़ साईं, सदाईं।